जे औरतुनि खे घरऊं न कढो आहे पुलिस के पल्ले आ वाल ॾेई वञे तमाम जल्द ख़ासि संगुचटी मां वठंदुसि मां पीरल बि कोन्हे आयो दुश्मननि जी चोरी असांजे दर ते हूंदी। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल दुलाब। दोस्तो, दुलाब जी अचण वारी एपिसोड में तव्हां ॾिसंदो त जंहिं ते शाहनवाज़ भड़की वेंदो, शाहनवाज़ खे गुस्सो अची वेंदो जॾहिं पीरल वारा यानी सोडल वारा मंसूर ख़ान जो नालो खणंदा। पोइ शाहनवाज़ ख़ान इन्हनि खे मेणा ताना ॾियणु शुरू थी वेंदो, चवंदो जॾहिं तव्हांजे पीउ खे पोड़नि खे पुलिस गिरफ़्तार करे पई बेगुनाहनि खे, तंहिं टाइम किथे हुयो मंसूर ख़ान? तव्हां मंसूर ख़ान जो नालो हाणे वठो था, तव्हां अहिड़ा भला हुयो त पंहिंजूं मायूं घरों न कढो हा न, तव्हांखे ख़बर पवे हा। पोइ मां ॾिसां इहे बि मायूं तव्हांजो पुलिस खणी वञे हा, छो वञी मंसूर ख़ान वटि लिखिया हो? हाणे मां तव्हांजो फ़ैसिलो कयां थो, हाणे तव्हां मंसूर ख़ान जो नालो था वठो या मेणा ताना ॾींदो सोडल ऐं पीरल खे। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे पीरल त मुंहिंजे ख़्याल में इन ॻाल्हि ते न बीहंदो, सोडल फासी वेंदो, मजबूर थी वेंदो ऐं हीअ संग घुरनि था ककर जे लाइ ऐं ककर अॻे तयारु आहे। लेकिन सोडल वारा सोचण जो मौक़ो वठंदा, कुझु टाइम ॾियो असां सोचूं पोइ तव्हांखे जवाबु ॾींदासीं। हिते ॻाल्हियूं एंड थींदियूं ऐं ककर वारा ख़ुशि थी घर वेंदा त संग त असां ज़रूरु वठंदासीं कीअं बि करे इन्हनि खां, ऐं दुश्मन जी छोकिरी असांजे दर ते तमामु जल्द अचण वारी आहे। इहो ज़िद ककर जो आहे ऐं क़ुरानी क़समूं खयूं था वञनि त असां मुख़्तियार खे गोली न हई हुई, उहा हई ककर हुई गोली, हर कंहिंखे ख़बर आहे। लेकिन पीरल फसाए विधो इन्हनि खे। लाइक सब्सक्राइब कंदा।